आम खबर खां नाज़रीन नवां खे आगाह कंदा हलूं। मिठीअ मां ॻोठु सुकारियो भील जे तराईअ में ॿ ॿारिणियूं ॿुॾी वियूं आहिनि। आम खबर नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। मिठी मां ॻोठु सुकारियो भील जे तराईअ में ॿ ॿारियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। आम खबर नाज़रीन नवां खे ॾींदा हलूं। मिठीअ मां ॿुॾी वियलनि में मरगान भील ऐं थनान भील शामिल आहिनि। लाश पोस्टमार्टम लाइ मिठी अस्पताल आंदो वियो आहे। आम खबर नाज़रीन नवां खे ॾींदा हलूं। मिठीअ मां ॻोठु सुकारियो भील जी तराईअ में ॿ ॿारियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। ॿुॾी वियलनि में मरगान भील ऐं थनान भील शामिल आहिनि। लाश पोस्टमार्टम लाइ मिठी अस्पताल आंदा विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। मिठी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ वजीर खां। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। तव्हांखे ॿुधायां त मिठी थाणे जी हद जेका आहे उते ॻोठु साकरियो भील जेका आहे उते बरसाती पाणी जेके हाणे ताज़ियूं जेके थरपारकर में बरसातूं पियूं हुयूं, काफ़ी कुझु इलाइक़नि ते कोन आहिनि, कुझु इलाइक़नि में जेके बरसातूं पियूं हुयूं उते पाणी बरसाती जेको आहे उहो जमे थियो। उते बरसाती पाणी जी जेका तराई आहे ऐं उनमें ॿ ॿारियूं जेके आहिनि उहे हिक ॿिए खे बचाईंदे ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। जंहिंमें तव्हांखे ॿुधायां त 11 सालनि जी ॿारड़ी जेका आहे थाना भील जेका आहे उहा उते कपिड़ा धोइण लाइ उते बरसाती पाणी में कपिड़ा धोइण लाइ वई हुई त उहा पहिरीं ॿुॾी वई आहे। उनखां पोइ उनखे बचाईंदे 14 सालनि जी जेका तव्हांखे ॿुधायां मिर्गा भील जेका आहे उहो ॿई ॿारियूं जेके तव्हांखे ॿुधायां हिक ई ख़ानदान जूं ॿुधायूं वञनि थियूं, उहे ॿई ॿारियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। फोत थियण खां पोइ तव्हांखे ॿुधायां त मिठी पुलिस जो जेको SHO कुर्बान राजन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उहो वाक़िया हंध ते पइजी वियो आहे। उतां लाश जेके आहे उन्हनि खे कढाए मिठी अस्पताल आंदो पियो वञे, जिते पोस्टमार्टम करायो वेंदो। तव्हांखे ॿुधायां ही ॿई ॿारियूं जेके आहिनि उते कपिड़ा धोइण लाइ पइतियूं हुयूं। जंहिंखां पोइ हिकु ॿारड़ी जेका पहिरीं 11 सालनि जी ॿारड़ी जेका आहे उहा पाणी जे तराई जेका आहे उनमें ॿुॾी फोत थी त उनखे बचाईंदे ॿी ॿारड़ी जेका आहे 14 सालनि जी उहा फोत थी वई आहे। इन करे ॿई ॿारियूं फोत थी वियूं आहिनि, जंहिंजो लाश जेके आहिनि उहो मिठी तव्हांखे ॿुधायां अस्पताल आंदा पिया वञनि, जिते पोस्टमार्टम करायो वेंदो। पर हेसिताईं तव्हांखे ॿुधायां इहो वाक़ियो जेको आहे उहो इत्फाक़ी तौर ते थियो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त असां लाश जेके आहिनि उहो पोस्टमार्टम करण खां पोइ वारसनि जे हवाले कंदासीं। एजाज़, वॾी महिरबानी अवां जी आगाही ॼण जे लाइ।